दोस्तों ठठे में मौजूद आहियूं ऐं शाही मस्जिद जे अंदरि। ऐं शाही मस्जिद हिकिड़ी मशहूरु आहे त 100 कुबनि वारी शाही मस्जिद। हिन खे 100 कुबा आहिनि। असां हींअर सुबुह जा टाइम घणो थो थिए? टाइम ॾिस 8:30 थी रहिया आहिनि ऐं असां सिजावल मां घुमंदे फिरंदे हींअर पहुता आहियूं ठठे में। ऐं ॾिसो शाही मस्जिद ठठे में। साम्हूं गेट तव्हांखे नज़र अचे थी। ख़ूबसूरत मंज़र आहे। VIP तमामु ज़बरदस्त मज़ेदार ऐं ॾिसण सां ई हिकिड़ो रूह खे दिलि खे सुकून थो मिले। तमामु घणो मज़ो थो अचे। कलर इन में पर हिते ही पाणी नथो हले। ॾिसो ही गंद किचिरो, बोतलूं, खाइण पीअण जी शयूं। हिते वरी इहो पेपर बि पिया आहिनि ॿारनि जा। ही हालत ॾिसो, पेपर बि पिया आहिनि। हीअ इंतिज़ामिया, हीअ असांजा क़दीम आसार। मां अंदरि आयो आहियां ऐं पाणी जी टूटियूं, पाणी वहे थो पियो। ज़बरदस्त मस्जिद आहे। हीअ अंदरि बादशाही मस्जिद है। हिन ते संगे मरमर आहे शायदि। तमामु ज़बरदस्त तरीक़े सां सफ़ाई सुठी थियल आहे। अंदरि सफ़ाई थियल आहे, पोची वग़ैरह लॻल आहे। ऐं हीअ जेके अच्छा जेके ॾिसो न गुंब कुबा, इहे 100 हिन आहिनि कुबा हिन जे मथां, पूरा 100। 28 दरवाज़ा आहिनि। हीअ जेके लाइन सां तव्हां ॾिसो था न, ॿारहें तरफ़ खां 28 दरवाज़ा आहिनि। ऐं 28 ऐं 2 ही मेन 29 ऐं हेॾां हू मेन जेको आहे 30 दरवाज़ा आहिनि। उहे त काफ़ी सारा अंदरि पासे ॾांहुं इलाही आहिनि, पर जेके ॿाहिरां आहिनि उहे टोटल 30 आहिनि। 2 वॾा आहिनि ऐं ॿिया 28 जेके आहिनि नंढा आहिनि। ऐं 100 कुबा आहिनि। सन्नाटो लॻो पिया। ऐं थधिकार तमामु ज़बरदस्त आहे। हीअ फर्श एतिरो थधो आहे, सफ़ा मज़ो थो अचे हिते घुमण में। पेरनि खे सुकून मिली वियो घुमण में। सुकून वारी जगह है, सफ़ा खामोश।